मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर जानण फ़क़ीर मूजिब हाल में 6वीं क्लास जी शागिर्दियाणी ज़बरदस्ती शादी कराइण ख़िलाफ़ प्रेस क्लब ते पहुची वई। हैदराबाद जे शीदी ॻोठ जे रवासी 6वीं दर्जे जी शागिर्दियाणी बीबी आमना रिद ने माइटनि पारां ज़बरदस्ती शादी कराइण ख़िलाफ़ पंहिंजी पुफी मसमात अमीना सां गॾु प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो नालो अमीना आहे। ऐं अली मुराद जी थी आहियां। हैदराबाद में रहंदी आहियां, कासमाबाद शीदी ॻोठ। ऐं मूंखे मुंहिंजे पीउ सेल पे कयो। ऐं पंहिंजी अमीना फुफी वटि राति जो 3 बजे निकिरी आहियां। ऐं मूंखे या मुंहिंजी फुफी खे ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ फराहम खपे। हुन वधीक चयो त मुंहिंजे पीउ माउ चाचा ऐं सोठ पेसनि एवज़ हिकु वॾे उमिरि जी शख़्स सां मुंहिंजी ज़बरदस्ती शादी कराइणु चाहिनि था। मुंहिंजे इनकार करण ते मुंहिंजे माइटनि मूंखे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए जान खां मारण जी कोशिशि कई, जंहिं बादि आउं पहिरें उघाड़े पंहिंजे माइटनि जे घरां निकिरी पंहिंजी पुफीअ वटि पनाह वरिती आहे। हुन ॿुधायो त मुंहिंजी उमिरि अञा 18 साल न आहे, जंहिंजे करे आउं हिन वक़्तु शादी नथी करे सघां। हुन वधीक चयो त माइटनि जे तशदुद जी शिकायत कासमाबाद पुलिस खे ॾिनी, मगर पुलिस का बि मदद न कई आहे। पुफीअ वटि पनाह वठण खां पोइ हू मुंहिंजा ऐं मुंहिंजी पुफी जी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। कंहिं वक़्तु बि हू असांखे जानी माली नुक़सान पहुचाए सघनि था। हुन IG सिंध DIG हैदराबाद ॿियनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी खेसि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे।